हज़रत मौलाना मोहम्मद रमज़ान फलपुटर साहब जिन के गुजारिश है तो पंहिंजे मुस्तफ़ीज़ असांजे दिलनि खे पंहिंजे अख़लाक़ हसना ऐं क़ुरान पाक जी आवाज़ सां मुस्तफ़ीज़ फरमाइनि। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला मिस्ल लहु वला मसील लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व हबीब कुलूबिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह लिमन कान यर्जुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। सदक़ल्लाहु व बल्लगना रसूलुहुन नबियुल उम्मियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दिल जे प्यारे मोहब्बत से एक बार दुरूद शरीफ पढ़ंदा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्ल मालूम लक दाइमन अबदा। अल्हम्दुलिल्लाह अज सुबह का वठी करे हिन महिल ताईं अल्लाह ताला जे कलामुल्लाह शरीफ जो वाइज़ जलसो महफ़िल जारी आहे। जंहिं बि जगह ते अल्लाह ताला जो क़ुरान पढ़बो आहे जेसीं ताईं इन अल्लाह जे क़ुरान जो आवाज़ वेंदो आहे ओसीं ताईं अल्लाह ताला जे रहमतुनि ऐं बरकतुनि जो वॾो फुड़ो मींहुं वसंदो। जंहिं बि जगह ते अल्लाह जो क़ुरान पढ़बो आहे उन जगह ते आसमाननि वारा मलाइक अल्लाह जे रहमत वारा मलाइक अचे करे तव्हां सां गॾु वेंदा। क़ुरान करीम जे ॿुधण ऐं ॿुधाइण वारनि सां गॾु वेहंदा आहिनि। पोइ हदीस में ईंदो आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पोइ जॾहिं उहे मलाइक जलसो पूरो थींदो आहे वाइज़ पूरो थींदो। हाणे शाम जो वक़्तु आहे सॼो ॾींहुं तव्हां ॿुधो आहे अल्हम्दुलिल्लाह आलमनि जा वाइज़। हाणे आख़िरकार दुआ बि थींदी क़ुरान जे वाइज़ जे मजलिस जी। पोइ हर को पंहिंजे घरनि ॾे मोटंदो। पोइ जॾहिं हितां दुआ थींदी आहे जलसो पूरो थींदो वाइज़ पूरो थींदो त हदीस में आयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहे जेके अल्लाह जा मलाइक आया रहमत वारा तव्हां सां गॾु वेठा उहे वरी पंहिंजे घरनि ॾे वेंदा। असां पंहिंजे घरनि ॾे वेंदासीं ऐं अल्लाह जा मलाइक पंहिंजे घरनि ॾे माना उन्हनि जो घर किथे आहे आसमान। 7 आसमाननि खां मथे अल्लाह जे रहमत वारी अर्श वारी जगह उते पहुचे। पोइ जॾहिं उहे अल्लाह ताला जे मजलिस दरबार में पहुचंदा आहिनि मलाइक जेके क़ुरान जो वाइज़ ॿुधी करे रहमत वारो हाणे मथे वेंदा आहिनि रब साईं उन्हनि खां पुछंदो आहे त मलाइको तव्हां काॾों आया आहियो वो आलम बिहिम। हालांकि अल्लाह साईं खे सॼी ख़बर आहे पर पोइ अल्लाह शान ख़ातिर पुछंदो आहे त तव्हां काॾों आया हो। उहे चवंदा रब साईं असां तुंहिंजे फलाणनि बाननि वटि आयासीं जिते तुंहिंजो ज़िक्र अल्लाह जो क़ुरान जी तिलावत हले पई असां उते वियासीं।
उते वेठा हुआसीं हाणे उहा मजलिस पूरी थी वई वाइज़ पूरो थी वियो जलसो पूरो थी वियो उतां हाणे असां अल्लाह ताला फरमाईंदो आहे मलाइको उहे जेको आहे छा पिया घुरनि उहे चवंदा आहिनि मलाइक अर्ज़ु कर बसई तोखां जन्नत तुंहिंजी घुरनि पिया जनम जे बाहि खां पनाह घुरनि पिया तुंहिंजे ज़िक्र फ़िक्र में तुंहिंजे क़ुर जे ॿुधण में ॿुधाइण में मशगूल हुया पोइ अल्लाह ताला फरमाईंदो मलाइको तव्हां इशहदू अनी क़द गफ़रतु लहुम मलाइको तव्हां शाहिदी हुजिजो शाहिद हुजिजो इहे जेके बि बाना हिन अल्लाह जे क़ुर जे वाइद में आया हुआ मां सभिनी जा गुनाह माफ़ करे छॾिया सभिनी जा गुनाह मां माफ़ करे छॾिया इहे पंहिंजे रहमत वारी मुंहिंजे रहमत जूं झोलियूं भरे करे पंहिंजे घर ॾे वञनि वापसि वञनि पोइ मलाइक अर्ज़ु कंदा आहिनि साईं इहो त सही आहे तुंहिंजा बाना वाइज़ ॿुधण आया क़ुर ॿुधण आया तुंहिंजे ज़िक्र अल्लाह जे ज़िक्र में आया पर या रब अब्दुक फलानू अल्लाह तुंहिंजो फलाणो बानो उहो घरऊं वाइज़ ॿुधण जे लाइ कोन आयो क़ुर ॿुधण जे लाइ कोन आयो उहो आयो त इन मां वञा कमु आहे फलाणे माण्हूअ में उन में दुनिया जो कमु हुयुसि पोइ ॿुधाई त उहो वाइद ते वियो आहे हिते कोन्हे को त उहो वरी वाइद ते आयो हाणे अचे हिन में कमु हुयुसि उहो जेसिताईं वाइद में उथे त मां उनखे पंहिंजो कमु चवां पोइ हो बि अचे उन सां गॾु मिले वेही रहियो उन सां अचे करे वेही रहियो ईअं खाली पीली त हे उथे त पोइ मां हिनखे पंहिंजो कमु चवां इहो घर इन नियत सां कोन आयो क़ुर ॿुधण जे लाइ वाइज़ ॿुधण जे लाइ पंहिंजे कम सां आयो मलाइक चवंदा आहिनि पोइ हदीस में आयो अल्लाह नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला फरमाईंदो हदीस कुदसी आहे अल्लाह फरमाईंदो हुमुल क़ौम ला यशका बिजलीसुम मलाइको हिन क़ुर मुंहिंजे क़ुर जे एॾो शान आहे मुंहिंजे क़ुर जो एॾो मान आहे जो इन क़ुर जे ॿुधण ॿुधाइण जे लाइ जेके वेठा हुआ उन्हनि सां छड़ो अचे करे ॿियो पंहिंजे कम दुनिया जे सां वेठो हो पर हे अहिड़ा मां खे प्यारा आहिनि इहे अहिड़ा भलारा आहिनि जो हिननि जे करे मां उनखे बि महरूम न कंदुसि हिननि जे करे मां उनखे बि बख़्शिश हिननि जे करे मां उनखे बि माफ़ करे छॾियो गुनाह माफ़ करे छॾियामांसि बख़्शे छॾियोमांसि उनखे बि मां जन्नत में दाख़िल कंदुसि त इहा आहे अल्लाह जे क़ुर जी रहमत अल्लाह जे क़ुर जी बरकत असां तव्हां जेकॾहिं क़ुर जे इन रहमत ऐं बरकत में हिसो वठूं ऐं अल्लाह ताला असांजा गुनाह माफ़ करे ॿियो छा खपे असां तव्हां 15वीं सदीअ जा मुस्लमान आहियूं 24 कलाक असां तव्हांजा गुनाहनि में था गुज़रनि जेकॾहिं चंद घड़ियूं करे अचे असां सीड़ाए हिन अल्लाह जे क़ुर जे मजलिस में बरकत वारे वाइज़ में वेठासीं ऐं अल्लाह साईं इन क़ुर जे सदके असांजो हाल न आहे हिन अल्लाह पंहिंजे क़ुर करीम जे सदके असांजा गुनाह बख़्शे त इहो सस्तो सौदो आहे इहो सौदो छा आहे सस्तो सौदो आहे सवलो सौदो आहे अल्लाह ताला दुआ था घुरूं त अल्लाह तबारक व ताला तव्हां असांखे हिन क़ुर जे ॿुधण वारनि मूं करे पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन हदीस जो तव्हां असांखे अल्लाह सां मिसदाक बणाए तव्हां असांजा बि हिन क़ुर करीम जे सदके ऐं क़ुर वारनि जे सदके अल्लाह सां असांजा गुनाह माफ़ करे असांखे गुनाहनि जी माफ़ी ॾे अल्लाह सां असांखे जन्नत नसीब करे दोज़ख जे बाहि खां बचाए अल्लाह ताला सभिनी मुस्लमाननि खे हयातीअ वारा या ममातीअ वारा जेके बि वफ़ात करे विया आहिनि जेके बि जहिड़ा आहिनि मुस्लमान मर्द मुस्लमान औरतूं अल्लाह ताला सभिनी जी मग़फ़िरत फरमाए अल्लाह सां सभिनी खे माफ़ी ॾे अल्लाह सां असां जेके जहिड़ा आहियूं उन्हनि खे पंहिंजे दीन ते क़ुर ते पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुन्नत ते हलण जी तौफ़ीक़ नसीब बक़ाया ज़िंदगी जेतिरी हे ज़िंदगी असांजी अची वई आहे इहा असांजी ज़िंदगी गुनाहनि में गुज़री वई आहे अल्लाह असांजा अॻियां गुनाह माफ़ी ॾे अॻिते असांजी बक़ाया ज़िंदगी पंहिंजे नेकीअ सवाब जे कमनि में असांजी करे उन्हनि कमनि में असांजी गुज़ारे अल्लाह ताला अहलुल्लाह बुज़ुर्ग औलिया अल्लाह आलिम सगोरा उन्हनि सां असांजो दुनिया में बि मोहबत ॾे दुनिया में बि असांखे उन्हनि जो साथ ॾे क़यामत जे ॾींहुं बि असांखे उन्हनि जो साथ मिलाए हदीस में इंदो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुन आलिमन ओ सामियन ओ मुहिब्बन फला तकुन खामिसा पैगंबर फरमायो तू या त आलिम बणजो या वरी तालिब इल्म बणजो या जेको तालिब इल्म नथो बणजे त उन्हनि जे ॿुधण वारो बणजो क़ुर जो जलसो जाथे थिए वाइज़ थिए तू उते वञी ॿुधो जेकॾहिं तालिब बि न बणे ऐं आलिम बि न बणिजी सघे वॾी उमिरि थी वई हाणे क़ुर जो वाइज़ जाते इलाइक़े में थिए उते वञी ॿुधो इहो
फरमायूं औ मुहिब्बन या आखिरी दर्जो थी त उन्हनि सां आलमनि सां मोहबत रखो तालिबनि सां मोहबत रखो क़ुरान वारनि सां मोहबत रखो फला तकुन खामिसन फतुलको फरमायूं पंजो न थिजां तबाह थी वेंदे पैगंबर जो फरमाए पंजो न थिजां तबाह थी वेंदे इहो पंजो कहिड़ो आहे माना उन्हनि जी मुखालिफ़ न थिजां पंजो आहे उहो मुखालिफ़ आलमनि तालिबनि क़ुरान वारनि जो मुखालिफ़ न थिजां मुखालिफ़त न कजां गिला न कजां तबाह थी वेंदे तंहिंजे करे अलाह साईं असांखे इन्हनि दर्जनि में रहाए आलिम बणण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए आलिम न त तालिब न त ॿुधण वारो बि कमकारियूं थियनि था इंसान आहे मजबूर आहे कमकारियूं थियनि था कंहिं जलसे में वाइद में न वञी सघियो त उन्हनि आलिमनि सां क़ुरान वारनि सां क़ुरान सां मोहबत हुजे उन सां मोहबत हुजे इहा मोहबत बि कम जी शइ आहे अलाह तबारक व तआला हिननि मदरसनि में क़ुरान जी तालीम रखी आहे क़ुरान जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो अलाह पाण खयो आहे इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून अलाह क़ुरान में फरमायो बेशक असां हिन क़ुरान करीम जे लाहिण वारा बि असां पाण आहियूं क़ुरान जी हिफ़ाज़त बि असां पाण कंदासीं अलाह क़ुरान जी हिफ़ाज़त पाण खईं 15वीं सदी जे मुस्लमाननि जे हवाले न कई छो त अलाह खे साईं खे ख़बर हुई त 15वीं सदी जा मुस्लमान कमज़ोर आहिनि इन्हनि खां काफ़र गालिब आहिनि काफ़र क़ुरान जी मुखालिफ़त कंदा क़ुरान करीम जे ख़िलाफ़ अलाए छा छा सिटूं साज़िशूं कंदा पर उहे मुस्लमान 15वीं सदी जा मुस्लमान मुक़ाबिलो करे न सघंदा मां अलाह पाण हिन क़ुरान जी हिफ़ाज़त अॼु अमेरिका यूरोप ऐं इहे क़ुरान जी मुखालिफ़त में अलाए केतिरा पंहिंजा पैसा ख़र्च कनि था कोशिशूं कनि था त हे क़ुरान दुनिया जे तख़्ते तां मटिजी वञे हिन क़ुरान में तारीफ़ अचे हे क़ुरान न हुजे छो त उन्हनि खे ख़बर आहे त जेसि ताईं अलाह जो क़ुरान हूंदो दुनिया जे तख़्ते ते तेसि ताईं मुस्लमाननि जी हिकु जमात सची जमात उहा काफ़िरनि जो मुक़ाबिलो कंदी अमेरिका अफ़गानिस्तान में 18 सालनि जी जंग खां पोइ शिकस्त खाधी ज़िल्लत आमेर शिकस्त अलाह अमेरिका खे ॾिनी ऐं उहो तालिबान खे इलाज कई मुज़ाकरात जे लाइ पाकिस्तान खे विच में आंदई ॿियनि खे आंदई महिरबानी कयो तालिबान खे चयो त मां सां ठाको छो उन अमेरिका ॾिठो त असां दुनिया जा सुपर पावर ऐं दुनिया जा 54 मुल्क असां सां गॾु टेक्नोलॉजी जदीद टेक्नोलॉजी बमबारी तयार अलाए छा इहे सभु उन्हनि सां गॾु हुया दुनिया जी फ़ौज पोइ बि अफ़गानिस्तान में तालिबान हथे खाली असांखे शिकस्त ॾेई विया छा सबबु आहे पोइ उन्हनि पंहिंजा माण्हू विया वॾा दानश्वर मुफ़क्किर उन्हनि खे ॿुधायो सबबु छा आहे उन्हनि चयो सबबु इहो आहे त तालिबान वटि अलाह जो क़ुरान छा आहे हे अलाह जो क़ुरान तालिबान वटि आहे तालिबान अलाह जे क़ुरान जे अमल कनि था पैगंबर जे सुन्नत ते अमल कनि था इन क़ुरान में अलाह वाइदो कयो आहे या अय्युहल्लज़ीना आमनू इन तंसुरुल्लाह यंसुरकुम ए ईमान वारो जेकॾहिं तव्हां अलाह जे दीन जी मदद कंदव त मां अलाह तव्हांजी मदद कंदुसि क़ुरान में लिखियलु ऐं अलाह उहा वाइदो सचो करे ॾेखारियो जहिड़ी मदद पैगंबर अलैहिस्सलाम खे अलाह बदर में ॾिनी हुनैन में ॾिनी ऐं ॿियनि मैदाननि में ॾिनी सहाबा किराम खे अलाह जे क़ुरान साॻियो आहे पैगंबर जी सुन्नत साॻी आहे अलाह जी मदद साॻी आहे अफ़गानिस्तान जे पहाड़नि में अलाह ताला दुनिया जे सुपर पावर खे ऐं ॿियनि मुल्कनि काफ़िरनि खे शिकस्त ॾिनी तालिबान खे अलाह सोभारो कयो अमेरिका चयो त तालिबान सां असां पूरो नथा पइजी सघूं मुक़ाबिलो नथा करे सघूं छो त उहे अलाह जे क़ुरान ते पाबंद आहिनि पोइ पाकिस्तान में मदरसा आहिनि पाकिस्तान में मदरसनि में तालिबान पढ़िया आहिनि हाणे पाकिस्तान में क़ुरान जी तालीम बंदि कयो परेज़ मुशर्रफ अमेरिका जे चवण ते मदरसा बंदि करण जी कोशिशि कई छापा हया दाल मस्जिद ते वॾा बमबारी कराई तालिबान ऐं तालिबात खे शहीद करायो पर अॼु उहो परेज़ मुशर्रफ किथे आहे अॼु उहो परेज़ मुशर्रफ जी ज़िल्लत आमेद अलाह उनखे बीमारी ॾिनी आहे ऐं उनखे फांसी जी सज़ा आई आहे भॼी वियो आहे छो त अलाह जे क़ुरान जी मुखालिफ़त कई मदरसा साॻा आहिनि तालिब साॻा वेठा आहिनि आलिम साॻा आहिनि क़ुरान जा जलसा वाइद साॻा थियनि था परेज़ मुशर्रफ भॼी वियो अहिड़ी बीमारी अलाह उनखे ॾेई छॾी आहे जो 50 लख माण्हू मां हिकु माण्हू खे थिए थी दुनिया में 50 लख माण्हू मां हिकु माण्हू खे थिए थी ज़िल्लत आमेज़ रोए थो अलाह दुनिया में इबरत जो सबबु ज़िल्लत जो सबबु बणायो अथसि आख़िरत में उनजे लाइ दर्दनाक अज़ाब
तंहिंजे करे तव्हां असां अलाह जे क़ुर जी ख़िदमत कयूं, क़ुर जी मोहबत रखूं, क़ुर करीम ते अमल कयूं, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सुन्नत तरीक़े ते असां अमल कयूं। जेकॾहिं असां तव्हां पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे हिन तरीक़े ते अमल कयोसीं, इंशा अल्लाह ताला ॿई जहान असांजा कामयाब आहिनि, ॿई जहान असांजा कामयाब आहिनि। क़ुर करीम जेका आयत पढ़ी इन में अलाह फरमाए थो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसना, बेशक तव्हां सभिनी इंसाननि जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत तरीक़े में सुहिणी पैरवी आहे। लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर, जेको अलाह आख़िरत जे ॾींहं ते उमेद रखे थो, व ज़कर अलाह कसीरा, अलाह खे घणो यादि करे थो, अलाह जो ज़िक्र घणो करे, उनखे दुनिया आख़िरत जूं कामयाबियूं आहिनि। अलाह से खां दुआ आहे तव्हां असांखे क़ुर करीम जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हिननि जलसनि खे, क़ुर जे वाइदनि खे क़यामत ताईं अलाह आबाद रखे। मदरसा, मस्जिदूं, दीन जा इदारा अलाह सभिनी खे क़यामत ते आबाद ऐं शाद रखे। जेको कुझु मां चयो अलाह साईं उन जे मथां असां तव्हां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। आहे न दुआ करो या दुआ करो। ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار. ربنا اغفر لنا ولإخواننا الذين سبقونا بالإيمان ولا تجعل في قلوبنا غلا للذين آمنوا ربنا إنك رؤوف رحيم. ربنا لا تزغ قلوبنا بعد إذ هديتنا وهب لنا من لدنك رحمة إنك أنت الوهاب. رب اغفر وارحم أنت خير الراحمين. ربنا ظلمنا أنفسنا وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين. اللهم استر عوراتنا وآمن رواتنا وأد ديوننا وقض حاجاتنا. اللهم أحسن عاقبتنا في الأمور كلها وأجرنا من خزي الدنيا وعذاب الآخرة. اللهم نسألك من خير ما سألك منه نبيك محمد صلى الله عليه وسلم ونعوذ بك من شر ما استعاذ منه نبيك محمد صلى الله عليه وسلم. اللهم أحسن، اللهم اغفر أوسع من ذنوبنا ورحمتك أرجى عندنا من أعمالنا. اللهم مغفرتك أوسع من ذنوبنا ورحمتك أرجى عندنا من أعمالنا. اللهم مغفرتك أوسع من ذنوبنا ورحمتك أرجى عندنا من أعمالنا. ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار. وصلى الله تعالى على خير خلقه محمد وآله وصحبه أجمعين برحمتك يا